खणी अवां मेहरबान सजण जी ख़िदमत में हाज़िर आहियां मेज़बान शहज़ाद अली गांगरो। स्टूडियो इंजीनियर अॼु असां सां गॾु आहे तौफ़ीक़ अहमद मेमण। प्रोग्राम रूह रिहाण खे तरतीब ॾेई सिंगारे संवारे पेश कंदो आहे प्रोड्यूसर रोशन अली कलोड़ो। जी असां अॼु प्रोग्राम रूह रिहाण में असांजा काफ़ी मेहरबान दोस्तनि जिन असांखे ख़तनि ज़रिए ख़त लिखिया आहिनि, पर उन्हनि ख़तनि में असांखे मुख़्तसिर तहरीरूं लिखियूं माणियूं आहिनि। ही पहिरीं तहरीर असांखे लिखियूं माणी आहे बेगना मोरीअ खां। मास्तर रब ॾिनो समो रशीद अहमद समो ऐं शकील अहमद समो। समा साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मुहबतूं। इन्हनि मेहरबान दोस्तनि असांखे मुख़्तसिर तहरीर लिखियूं माणी आहे हलिया जाना। वधीक लिखियो अथनि तो बिना कहिड़ियूं वेही कयां रुत बसनि सां ॻाल्हियूं। ही अधु ककोरियल आभूं जाना झार जे चुंबनि सां पंहिंजा माखीअ जहिड़ा रसीला गुफ़्ता ऐं मुहबत जो रस मिलाए झार खे पंहिंजे अंदर जे मिठे रस जा खुमार उतीन पिया। ॾिसी उन्हीअ अणमय मुहबतुनि जा मंज़र माज़ीअ जा ताक थिरकी था पवनि। मुंहिंजी रूह जा सिबियल फट उॾड़ी था पवनि। तो चयो हो जाना आभूं पचंदा ऐं उन्हीअ आभुनि झार जे वसल वेल तोसां अची कणकनि में मिलंदुसि। राति जी सांत में आभुनि जी हुबकार में खुलियल आसमान हेठि ऐं अज़ल खां अब्द ताईं पंहिंजो पाण तोखे अर्पे छॾींदुसि। बहार आभूं झार मुंहिंजे नेणनि सां गॾु तुंहिंजा मुंतज़िर आहिनि, जेके पंहिंजे वसल ते उहो राग ॻाईंदा। जाना आभुनि जी मुंद वई कणकनि जा लाभारा थी विया। सरें फुलार जा रूह परवर नीअं नज़ारा बि राहूं तकींदड़ बेवस अखियुनि अॻियां गुज़री विया। पर तूं न आहे। अॼु बि आस वंदियूं अखियूं ओसीअड़े में आहिनि त पहिरीं पक ईंदा जॾहिं कणकनि जी मौसम ईंदी। आभूं ऐं झार जे रस भरियूं रिहाणियूं थींदियूं। सरें पीला गुल झलींदी खेत खिड़ंदा। हर पासे खां सुई सुरहाण हूंदी। पहिरीं पक ॼाण उन्हनि खेतनि में मिलंदासीं।
जी हाँ सामीन, ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी फुलहरियूं खां ख़त लिखियो आहे मंसूर मरी, फरमान अली मरी ऐं सुमेर जहान मरी। मरी साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मुहबतूं। इन्हनि महिरबान दोस्तनि दिलि खे छुहंदड़ तमामु ख़ूबसूरत सिठियूं लिखियूं माणियूं आहिनि। लिखियो अथनि त ॾिसी सूंह तुंहिंजी सितारा झुकी पिया, ॾिसी सूंह तुंहिंजी सितारा झुकी पिया, नज़र जी झलक सां नज़ारा झुकी पिया। अखियुनि जा तो ते जॾहिं जाम आछा, अखियुनि जा तो ते जॾहिं जाम आछा, अॻियां तुंहिंजे आशिक़ उञारा झुकी पिया, ॾिसी सूंह तुंहिंजी सितारा झुकी पिया। तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। हीउ ख़त असांखे लिखियो आहे टंडियालायर खां बशीर गुल सुमरो, सिकंदर अली सुमरो, वफ़ा अब्दुल्ला जरवार, शहज़ाद अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासि खैली। सुमरा साहब ख़ासि खैली त तव्हां सभिनी दोस्तनि जा कुर्ब महिरबानियूं। इन्हनि महिरबान दोस्तनि सुहिणियूं ॻाल्हियूं लिखियूं माणियूं। लिखियो अथनि त ज़िंदगीअ में एतिरा नाज़ुक न थियो जो केरु गुल सम्झी टोड़े छॾेव, ऐं एतिरा बि सख़्तु न थियो जो केरु पत्थर सम्झी छॾे ॾेव। कॾहिं कॾहिं ख़ुदि खे एतिरो क़ीमती न सम्झो जो केरु तव्हां खे दिलि मां कढी छॾे, छो जो शइ जी क़ीमत वधीक हूंदी आहे, माण्हू अक्सर उन खे छॾे ॾींदा आहिनि। ऐं हीउ ख़त असांखे लिखियो आहे ॻोठ सुहारे ख़ान जत गोलारची खां, परदेसी पोढ़ो ख़ान जत। जत साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मुहबतूं।
तव्हां लिखियो त जंहिं शख़्स पंहिंजी ज़िंदगीअ जे मक़सद खे न सुञातो उहो बर्बाद थी वियो। जंहिं हक़ खां मुंहुं मोड़ियो उहो नेस्तो नाबूद थी वियो। हीउ ख़त असांखे लिखियो आहे प्रीतमाबाद खां फ़क़ीर मंज़ूर मरी, मोहम्मद रहीम बिरोही ऐं अब्दुल रहीम बिरोही। मरी साहब, बिरोही साहब, वॾी वॾी महिरबानी, मोहबतूं। हर भेरे तव्हांजो ख़त मूंखे मौसूल थींदो रहंदो आहे। अॼु मौसूल थियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तव्हां लिखियो त असां जेतिरे क़दुरु पंहिंजी दिलि में नफ़रतूं पाले गॾु करे चुका आहियूं, जेकॾहिं एतिरा गुल गॾु करियूं त हूंद सॼो जहान ख़ुशबूअ सां महकी पवे। तमामु ख़ूबसूरत लफ़्ज़ साईं, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालानी, खन्नास फ़क़ीर, मोहम्मद जलालानी, महबूब नाज़, मुख़्तियार नाज़ जलालानी ऐं आरज़ू असलम जलालानी। इन्हनि महिरबान दोस्तनि लिखियो आहे त 3 नेकियूं करण सां क़यामत जे ॾींहुं आसमान जी छांव नसीब थींदी आहे। हिकु, टुटल दिलियूं जोड़णु। ॿियो, दिलि न चाहिण जे बावजूदु माफ़ करणु। टियों, कंहिंजे गुनाह ते पर्दो रखणु। शहर रोशनाबाद खां मेवो ख़ान अलियाणी लिखे थो, तजुर्बो इंसान जो बहितरीन उस्ताद आहे ऐं ज़िंदगीअ जा धिका थाबा संदुसि तैलीम जो ज़रियो आहे। ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान ट्रालपुर खां ख़त लिखियो आहे मीर अलायर ख़ान ट्रालपुर साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। तमामु ख़ूबसूरत मुख़्तसिर तहरीर लिखियो माणी आहे। लिखियो अथनि त अॾे अॾे त अॾियूं पिया, पर पहिरीं खां ई छो पाण लॾियूं पिया। शायदि पाण मां कंहिं ॼाण रखी हुजे उमीदनि, आसरनि ऐं इम्काननि जो ही फ़लसफ़ो अॼु बि उन्हीअ ॻाल्हि ते बीठल आहे त तोजो साणे भायो सो मांझांदे जो माॻ। रंगे जे हिननि रंगनि में मञूं था त तिर जेतिरो बि तफ़ावत नाहे रखियो वियो। मञूं था जीअं चयो वियो आहे तीअं ई थियणो आहे, पर सची ॻाल्हि इहा बि आहे त ज़िंदगी पोइ बि प्यारी लॻे थी।
रईस सरमस्त रिंद कुनरीअ खां असांखे ख़त लिखियो आहे मोहब्बती मोहम्मद अली रिंद, अज़हर अली रिंद ऐं मज़हर अली रिंद। इन्हनि महिरबान दोस्तनि में तमामु ख़ूबसूरत सिटूं असांजे नाम कयूं आहिनि। लिखियो अथनि अव्हांखे विसारणु ॾुखियो थी पियो आहे, अव्हांखे विसारणु ॾुखियो थी पियो आहे, ज़िंदगी गुज़ारणु ॾुखियो थी पियो आहे। अव्हां जे विसारियो अव्हां जी आहे मर्ज़ी, अव्हां जे विसारियो अव्हां जी आहे मर्ज़ी, असांखे विसारणु ॾुखियो थी पियो आहे, अव्हांखे विसारणु ॾुखियो थी पियो आहे। शालमानी स्टाफ खां उस्ताद रजब अली खोसो, वफ़ा मुनीर, अहमद खोसो ऐं मुशाहिद हुसैन खोसो खोसा साहब, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मोहबतूं। तव्हां तमामु ख़ूबसूरत सिटूं असांजे नाम कयूं। लिखियो अथनि त न रंग अखियुनि जो लाल रखजां, न रंग अखियुनि जो लाल रखजां, न वीरान पंहिंजो हाल रखजां, मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, मुंहिंजूं दुआऊं तोसां गॾु आहिनि, तूं हमेशह पंहिंजो ख़्यालु रखजां। असां आहियूं असुल मिसकीन माण्हू, असां आहियूं असुल मिसकीन माण्हू, यादि असांखे पूरो साल रखजां। ज़िंदगीअ ते को बि एतबार नाहे, ज़िंदगीअ ते को बि एतबार नाहे, दुआउनि में असांखे बि यादि रखजां। न रंग अखियुनि जो लाल रखजां, न वीरान पंहिंजो हाल रखजां। दिल गज़ब में वही हली, दिल गज़ब में वही हली, ओ बस दाद दिल जो कोन थो। दोस्तो अहिड़े जीअण खां मौत मुंहिंजो छो न थियो। सुख फिटाए दुख पिरायो में, वाह जो सौदो कज में, जो मूं पंहिंजो भायो थे, छाखो मुंहिंजो छो न थियो। यार जे ख़ातिर असांजो सिर वियो तां सो न थियो। हेॾी कुर्बानी मझां बि दाद दादन जो न थियो। दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी। दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी। ज़िंदगी रब खां अपनी, साबी मूं तोखे ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी। दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी, साबी मूं तोखे ॾिनी।
अदी हर घड़ी बहदी हयाती अखां खसे खिल खुशी अदी हर घड़ी बहदी हयाती अखां खसे साह जे रग खां छिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी ज़िंदगी रब खां पिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी रोज़ दर अल्लाह दे दिल पर दुआऊं बाद में रोज़ दर अल्लाह दे दिल पर दुआऊं बाद में आस जा दिल जी पुनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी ज़िंदगी रब खां पिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी पर नज़र जी रोशनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी ज़िंदगी रब खां पिनी साबी मूं तोखे ॾिनी साबी मूं तोखे ॾिनी दिल ख़ुदा हिकिड़ी ॾिनी साबी सभिनी मुमताज़ अली लाशारीअ जे सुरीलनि आलापन सां प्रोग्राम रूह रिहाण जो वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। प्रोड्यूसर रोशन अली कलोड़ो ऐं पंहिंजे मेज़बान शहज़ाद अली गांगरो खे ॾींदा ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त। अल्लाह निगहबान। दोपहर के 3 बजे हैं। अस्सलामुअलैकुम। ये रेडियो पाकिस्तान है। मुदस्सिरा अथर से खबरें सुनिए।